नव मई ते रियासती इदारनि खिलाफ डिजिटल दहशतगर्दी के केस में आदिल राजा हैदर मेहदी ऐं वजाहत सईद के ब भेरा उम्र कैद जी सज़ा, साबिर शाकिर मुईद पीरज़ादा के बि ब भेरा उम्र कैद जी सज़ा ॿुधाई वई। अदालत जवाबदारनि खे मजमूई तौर 15 लाख रुपया ॾंड जी सज़ा बि ॿुधाई। दहशतगर्दी टोड़ इस्लामाबाद जे जज ताहिर अब्बास सिपरा महफूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वफाकी काबीना इस्लामाबाद में शेड्यूल मकानी चूंडू बीहर मुलतवी करण की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास कानून साज़ी बाबति कमेटी के 3 डिसंबर ऐं 30 डिसंबर इजलास के फैसलन की तौसीक़ कई वई। ज़रियनि मूजिब इजलास दौरान वफाकी घाटी वाले शहर में मकानी चूंडनि बाबति नई कानून साज़ी ते गौर कयो वियो। चीफ कमिश्नर इस्लामाबाद काबीना के मकानी चूंडनि बाबति ब्रीफिंग पिण ॾिनी। काबीना इस्लामाबाद में पंजाब के तेज़ ते मकानी चूंडनि के कानून साज़ी की भी मंजूरी ॾेई छॾी। पाकिस्तान जो ताइवान बाबत चीफ के मौक़िफ़ की भरपूर हिमायत जो वर्जा। परॾेही ऑफिस के तर्जमान ताहिर हुसैन राबी जो चवणु आहे त पाकिस्तान चीन के पंहिंजे घाटो दोस्त ऐं हर मौसम में स्ट्रेटेजिक पार्टनर समझे तो। पाकिस्तान चीन के बुनियादी क़ौमी मुफ़ादनि बाबति समूरनि मामलनि ते पंहिंजे मुस्तक़िल ऐं लाज़वाल हिमायत जो वर्जाव करे थो, जंहिंमें ताइवान भी शामिल है। पाकिस्तान ताइवान के चीन जो अणटट हिस्सो समझे तो। पाकिस्तान मुस्तक़बिल में भी उन उसूलनि जी पासदारी जारी रखंदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेजी जो ज़ारो बरकरार। 100 इंडेक्स 1,79,000 की सतह पार करे वियो। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 100 इंडेक्स में 2,600 पॉइंट जो इजाफो। इंडेक्स 1,79,016 पॉइंट की बुलंद तरीन सतह ते पहुंची वियो। सिंध के सरकारी तरक्याती मनसूबन की लोकेशन की तस्दीक GPS सिस्टम जरिए करण जो फैसलो। सिंध हुकूमत फैसलो किया है तो ईंदड़ वक्त में सभी सरकारी तरक्याती मनसूबन की GPS सिस्टम जरिए लोकेशन की तस्दीक बाद लागू किया वेंदा। रिताबंदी ऐं तरक्की वारे सूबाई वज़ीर जाम खान चोलो की सदारत हेठ प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते जो इजलास तरक्याती स्कीमुनि की निगरानी लाइ पहिरियों भेरो जदीद कंप्यूटर सॉफ्टवेयर के इस्तेमाल बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। जाम खान चोरो जो चवणु आहे त नए कंप्यूटर सॉफ्टवेयर के इस्तेमाल से तरक्याती मनसूबन की मॉनिटरिंग वधिक बेहतर ऐं शफ़ाफ बणिजी सघंदी। पुराने तरीक़ेकार में मौजूद डेटा की मुमकिन ख़ामियुनि के ख़त्म करण लाइ सिधी रीत जांच पिण कई वेंदी। सिंध हुकूमत शफ़ाफ़ियत इंसाफ़ ऐं मयार के यकीनी बणाईंदी। तरक्याती अमल के तेज़ करण लाइ पुरज़म आहे। सिंध के मुख्तलिफ खातन के 270 ऑफिसरन के तरक्की ॾियण की सिफारिश। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह की सदारत हेठ सूबाई सिलेक्शन बोर्ड 2 जो इजलास। पुलिस खाते के 43 DSPs के SP तौर ग्रेड 18 में तरक्की ॾियण की सिफारिश कई वई। सेहत खाते के 165 मेडिकल ऑफिसरन, 34 के सीनियर डेंटल सर्जन, यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड के 11 ऑफिसरन ऐं इतलात खाते के 1 डिप्टी डायरेक्टर के डायरेक्टर तौर 19 ग्रेड में तरक्की ॾियण की सिफारिश। सिंध के तालीम खाते में 8,049 नयूं जायूं कायम। समूरी सिंध में हेड मास्टर्स जो नयूं जायूं कायम करण की मंजूरी ॾिनी वई। ग्रेड 20 के चीफ
हेडमास्टर जे 44 जायन ग्रेड 19 जे सीनियर हेडमास्टर्स जी 593 जायन जी मंजूरी ॾिनी वई। ग्रेड 18 जे हेडमास्टर ऐं हेडमिस्ट्रेस जी 1444 ऐं ग्रेड 17 जे हेडमास्टर ऐं हेडमिस्ट्रेस जी 5968 जायन जी मंजूरी। असां टिशू जो एक दबो भी नथा वठी सघूं। ही 5 करोड़ रुपया जालसाज़ी जरिए कढाइनि था। एंटी करप्शन कोर्ट में जज दा सकाफत सियाहत नवातरात आर्क्यूज खाते चे लीजन ट्रस्ट अकाउंट में जाली चेकन जरिए 5 करोड़ 56 लाख रुपया कढण वारे करप्शन केस की ॿुधणी दौरान रिमार्क। केस की ॿुधणी एंटी करप्शन कोर्ट के जज मोकल ते हुअण सबब लिंक जज के अदालत में थी। एंटी करप्शन के जांच ऑफिसर गिरफ्तार जवाबदार नेमतुल्ला खान के रिमांड लाइ पेश कयो। अदालत जवाबदार के सुभाणे ताईं जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन पुलिस हवाले कंदे अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। कराची के इलाके लांढी चराग होटल भरसा हलंदड़ रशका में वेठल निगरी गोली लगन सबब मारिजी वई। 17 वरन जी कोमल थी लाए के हलंदे रशके में अणजातल हंध खां आयल गोली लगी। वाक़े खां पोइ पुलिस पहुंची कानूनी कार्रवाई कई। कराची में स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट ऐं वफ़ाक़ी इंटेलिजेंस इदारे की भताखोरनि खिलाफ़ गॾियल कार्रवाई। समंत काठवाड़े ऐं वसीउल्ला लाखो ग्रुप सां लाॻापियल ॿ कारिंदा गिरफ़्तार। SSP SIU मूजिब जवाबदारनि के शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापनि दौरान हिरासत में वरितो वियो। गिरफ़्तार मुल्ज़मान जी सुञाणप अबू हुरेरा ऐं दिलावर जे नाले सां थी आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वापारियुनि ऐं सनतकारनि खां भत्तो तलब करण में मुलविस रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कारोबारी माण्हुनि जी रेकी कंदा हुआ। बसण वड़े थाने जी हद ॻोठ एजाज थेबो में निगरी जो घर में फाहो खाधल लाश 12 वरन जी आरती थी मिठू कोहली जो लाश मिलियो। वारसनि चवणु आहे त निगरी जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो, तंहिं करे हुन इंतहाई कदम खयो आहे। सऊदी वलीअहद शहजादे मोहम्मद बिन सलमान ऐं कतर के अमीर शेख तमीम बिन हमद विच में टेलीफोनिक राब्तो लागापा वधिक मज़बूत करण इलाक़ाई ऐं आलमी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवण। ॿिन्ही अॻुवाणनि ख़िते में अमुन ऐं इस्तेहकाम खे हथी ॾियण जी गॾियल क़ौमुनि ते ॻाल्हियूं कयूं। ऑस्ट्रेलिया के टेस्ट क्रिकेटर उस्मान ख्वाजा इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। उस्मान ख्वाजा एशियस सीरीज के सिडनी में पिंक टेस्ट खेडण बाद रिटायर थी वेंदो। सिडनी क्रिकेट ग्राउंड का फर्स्ट क्लास क्रिकेट के शुरुआत कंदड़ उस्मान ख्वाजा 88 टेस्ट खेडे रिटायर थी वेंदो।